अस्सलामुअलैकुम दोस्तों। मेगा सोप सीरियल पाप नगर जंजईंदा नई एपिसोड में छा थींदो ऐं छा थियण वारो आहे। छा कमीनो वॾेरो बालाज खान राबेल वीचारी खे छॾे ॾींदो? छा मिठल ऐं उनजी घरवारी तेरहं खाई वीचारी राबेल खे छॾे ॾींदो? छा शेर दिल वारा सॼी हक़ीक़त खे वॾेरे बालाज खान जे वाठनि खां ॼाणे सघंदा? छा शेर दिल वारा राबेल वीचारी खे आज़ादु कराए सघंदा? इन सॼी तफ़सीलात ॼाणण खां पहिरियां जेकॾहिं अव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आहियो त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते प्रेस करे नोटिफिकेशन ते ऑल करे छॾींदा जीअं हाणे ईंदा नई नोटिफिकेशन सभु खां पहिरियां अव्हां ॿाहिरि ईंदा बावक़्तनि पहुची सघे। दोस्तों सब्सक्राइब ज़रूरु कंदा, छो जो अव्हां जो सब्सक्राइब करण सां को बैलेंस कोन थो करे। बहरहाल असांजी काफ़ी हौसला अफ़ज़ाई वधंदी आहे ऐं पंहिंजो क़ीमती राय कॉमेंट सेक्शन में ज़रूरु ॾींदा। हाणे हलूं था पंहिंजी मेन ॻाल्हि ॿोल तरफ़। जीअं त मेगा सोप सीरियल पाप नगर जंजईंदा नई एपिसोड में हिकु इंट्रस्टिंग मोड अव्हांखे ॾिसण वटां मिलंदा त जीअं त शेर दिल सारंग गम दिल वारा सभु हिकु जेको आहे सो टेबल टॉक ते वेहंदा ऐं सभु पाण में डिस्कशन कंदा। जेको आहे सो चवंदा त असां कमीने वॾेरे बालाज खान जे चंबे मां राबेल वीचारी खे कीअं छॾाए सघूं ऐं उहे पाण में ॻाल्हियूं कंदा। सो ऐं चवंदा त जेसी जे असां राबेल खे नथा आज़ादु कराए सघूं जेसी असांजो जेको आहे सो इज़त मिटी में मिलियल आहे ऐं असां राबेल खे आज़ादु कराईंदासीं पोइ कंद खणण जहिड़ा थींदासीं, न त असां हिते पंहिंजे ॻोठ में घुमण फिरण जहिड़ा न थींदासीं। हुन ॿिए तरफ़ तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो त सारंग वारा शेर दिल खे चवंदा त तूं वॾेरे रावल खान खे चओ उहो सुठो माण्हू आहे। त शेर दिल चवंदो न, रावल खान बि वॾो ज़ालिम शख़्स आहे, बहरहाल उहो वॾेरे बालाज खान जो दुश्मन आहे, इन करे ई असांजो फ़िलहालु मदद कंदो। बहरहाल मां वॾेरे रावल खान ॾे कॾहिं बि न वेंदुसि। मां वॾेरनि जे उताक ते वञण खे ऐब सम्झंदो आहियां ऐं गुनाह सम्झंदो आहियां। मां त कॾहिं कोन वेंदुमि। तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो त गुलाब वारा सारंग वारा वॾेरे रावल खान ॾे वेंदा ऐं उन्हनि खे चवंदा त मल्हार ऐं रोशन खे आज़ादु कराए ॾियो। उन ॿिए तरफ़ तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो त हाणे जल्द अज़ जल्द रावल खान उन्हनि खे आज़ादु कराईंदो ऐं तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो त मिठल ऐं उनजी घरवारी उन वॾेरे बालाज खान जे उताक ऐं घर जे गेट ते वेही रहंदा जीअं ज़ालिम शख़्स वॾेरो बालाज खान उनजी धीअ खे आज़ादु करे। बहरहाल बालाज खान वॾेरो बालाज खान वॾो कमीनो शख़्स आहे, कॾहिं बि आज़ादु कोन कंदो ऐं तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो त शेर दिल वारा बि जासूसी में लॻा पिया आहिनि। त वॾेरे बालाज खान जो को बि वाठो असांखे हथु अची वञे त उनखे खंभे खणी अचो, इन खां सॼी हक़ीक़त खुलायूं त जेको आहे सो वॾेरो बालाज खान कमीनो शख़्स असांजी न्याणी राबेल खे किथे क़ैद में रखियो आहे। दोस्तों असांजो रिपोर्ट अव्हांखे कीअं लॻो? जेकॾहिं पसंदि आयो हुजे त महिरबानी करे पंहिंजो क़ीमती राय कॉमेंट सेक्शन में ज़रूरु ॾींदा। असांखे इजाज़त रखंदा। पंहिंजो ख़्यालु। अल्लाह हाफ़िज़। थैंक्स फॉर द वॉचिंग। जावेद अली जलालानी।